नाज़िम यामशोरे जी लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी में पीडियाट्रिक शोबे तरफां ॿारनि जी सेहत वारे मौज़ू ते सिंपोजियम कोठायो वियो। वधीक तफ़सील मुराद चांडियो जी हिन रिपोर्ट में। लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जामशोरो में ॿारनि जे सेहत जे मौज़ूअ ते हिकु ॾींहुं वारो सिंपोजियम कोठायो वियो। पीडियाट्रिक शोबे तरफां लम्स यूनिवर्सिटी लतीफ़ हॉल में करायल सिंपोजियम जो इफ्तिताह वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर इकरामुद्दीन हुजण कयो। सिंपोजियम में नंढी उमिरि जे ॿारनि जे बीमारियुनि जा सबब ऐं उन्हनि जे इलाज जे हवाले सां ॾेही तौर पढ़े ॿारनि पंहिंजा मकाला पेश कया। इन मौके ते मुक़रर आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त ये ॿारनि जो सिंपोजियम असां तक़रीबन हर साल मुनक़िद कंदा आहियूं, जंहिंमें असां ॿारनि जा जेके बि एक्सपर्ट्स आहिनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा, गुर्दनि जी बीमारियूं आहिनि, दिमाग़ जी बीमारियूं आहिनि, दिलि जी बीमारियूं आहिनि, ॿारनि जी जेको नशो नुमा आहे उन लाइ एक्सपर्ट्स घुराईंदा आहियूं ताकि जेके भी नई ॻाल्हियूं आहिनि ॿारनि जे इलाज जे मुताबिक़ उनखे अची ऐं डॉक्टर्स खे ॿुधाए, पोस्ट ग्रेजुएट्स खे ॿुधाए ताकि असांजा डॉक्टर्स जेके आहिनि ॿारनि जी बेहतर तरीक़े सां देखभाल करे सघनि। बेसिकली मकसद इहो हुयो त असां जेके भी यंग डॉक्टर्स आहिनि ऐं जेके भी फैमिली फिजिशियन आहिनि एंड पीडियाट्रिशियंस आहिनि उन्हनि जी साइंटिफिक नॉलेज खे अपडेट कयूं, छो त पाकिस्तान में ऐं ख़ासि तौर ते सिंध में ॿारनि जी सिहत जा तमामु घणा इशूज़ आहिनि ऐं ॾींहों ॾींहुं उहे इशूज़ वधंदा था वञनि। तंहिं करे असां इहो चाहियो पए त असां हिकिड़ो फोरम, हिन फोरम तां न सिर्फ़ु इहो त असां सेंसिटाइज़ थियूं त असांजे चैलेंजिस कहिड़ा आहिनि, बल्कि असां पंहिंजी साइंटिफिक नॉलेज खे इम्प्रूव कयूं। असांजा डॉक्टर जेके आहिनि उहे एतिरा यानी जेके ग़लतियूं थियनि पियूं जिन मंझि असांजा ॿार गैर ज़रूरी तौर ते फ़ौत थी था वञनि या ॿिया मरीज़ जेके नज़रअंदाज थी था वञनि, उन नज़रअंदाज़ी खां उन्हनि खे बचाइणु खपे ऐं असांजी तरबियत ऐं ट्रेनिंग जेका आहे उनखे बहितर करण जी ज़रूरत आहे। सिंपोजियम दौरान मकाला पेश कंदड़नि खां हाल में शरीक माण्हू पारां सवाल जवाब पिणु कया विया, जॾहिं त आयल महिमाननि खे तोहफ़नि सां पिणु नवाज़ियो वियो। कैमरामैन हयात मीरानी सां गॾु अली इमरान चांडियो, आवाज़ टीवी जामशोरो।